बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद, हमेशह मुस्कराईंदा रहो। दोस्तों, असांजी अलफ़ लैला सीरीज़ जारी ऐं सारी आहे। उन में असांजो किसो पियो हले बसरे जे सोनारे जो, हसन सोनारो, उनजो किसो पियो हले। 3 पार्ट असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जो पार्ट नंबर 4 तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, कल्ह के पार्ट में असां तव्हांखे ॿुधायोसीं त जेको हसन खे छॾे ऐं हू पंहिंजे पीउ ॾे वई हुयूं शहज़ादियूं, हसन खे चाबियूं ॾेई वियूं ऐं हुनखे झलियो हुन हिकिड़े कमरे खां। हसन उन कमरे में वियो, इहो तव्हांखे सॼो असां ॿुधायोसीं। उनखां पोइ हसन ॾाढो परेशान रहियो, खाइणु पीअणु छॾे ॾिनई, बीमार रहियो। हसन सफ़ा बीमार थी पियो, कमज़ोर थी पियो। सॼो ॾींहुं महल में अकेलो, दिलि बि न पई लॻेसि। इन ई परेशानी में हुयो त हिकिड़े ॾींहुं हिनखे झंग जे पासे खां ईअं मिटी धूड़ उॾामंदे ॾिसण में आई। हिन जो ॾिठो उन्हनि खे, धूड़ जो ॾिठई त हे लिकी वियो ऐं हिनखे पक थी त महल वारा अची विया। कुझु ई देरि गुज़री, वॾो हिकिड़ो लश्कर हुजे जेको अची महल जे चौधारी ऐं महल में लथो। 7 छोकिरियूं जेके हुयूं उहे महल में अंदरि आयूं। हथियार पवार जंगी लिबास जेके हुअनि उहे लाथनि। नंढी जेका हुई छोकिरी जंहिं हिनखे पंहिंजो भाउ कयो हो, उहा जीअं आई त उन हथियार पवार बि कोन लाथा, उन ई कपिड़नि में वई हसन जे कमरे में। हसन जे कमरे में वई हसन हुयो ई कोन। हेॾे होॾे ॻोल्हियईंसि, नेठि ॾिठई हसन हिकिड़े कमरे में वियो, पर सफ़ा कमज़ोर, ईअं ॾुबरो थी वियो, ईअं हॾा ॾिसण में पिया अचनि, रंग फिको, अखियूं ईअं सफ़ा धुसिजी वयूं हुअसि। हिन जो ॾिठो हसन खे, इहे परेशान थी वियो। हिन खे चई, दादा छा थियो आहे तोखे? तोखे त चङो भलो असां छॾे वियासीं, तोखे छा थियो आहे? कहिड़ी मुसीबत में फाथो? ॿुधाए, जेका तोखे तकलीफ़ आहे, का बीमारी आहे, त असां उनजो इलाजु करायूं। मुंहिंजो जेको वस पुॼंदो मां तो ते उहो कंदसि, मूंखे ॿुधाए। हसन रोए पियो। अदा भला कॾहिं खां इहा तुंहिंजी तोखे तकलीफ़ थी आहे? छा तोखे थियो आहे? ॿुधाई छो नथो? हे रोए पियो। नेठि न हिनखे कसम विधा, कसम विधईंसि त ॿुधाए त असांजो वियासीं त पोयां छा थियो तोखे जो तूं परेशान ऐं हे पंहिंजा हाल करे छॾिया थी? हसन हिनखे चयो त भेण, मां डिॼां थो त जे न मां तोसां ॻाल्हि कंदुसि त थी सघे थो तूं काविड़जी मुंहिंजी मदद बि न करी ऐं मूंखे हितां महल मां बि कढी छॾी। तंहिंजे करे मां तोसां ॻाल्हि नथो कयां। हुन चयसि, तूं परेशान न थी, मां तो ते नाराज़ न थींदसि, मां तोखे पंहिंजो भाउ कयो आहे, मूंखे ॻाल्हि ॿुधाए, मूंखे ॿुधाए त छा तकलीफ़ आहे, छा तोखे थियो आहे, असांजे वञण खां पोइ छा थियो आहे, तूं ॿुधाए। जॾहिं हुन हिनखे इहे पक ॾिनी त मां नाराज़ न थींदसि, हिन सॼो ॿुधायसि। तव्हां वयूं हुओ, तव्हां मूंखे चाबियूं ॾेई वई हुओ, तव्हां चयो त महल वेही घुमजां पर हेॾे न वञजां। मां बसि पंहिंजे बेअकुलाईअ में मां मथे वियुसि, मां उते हे ॾिठो, झिरकियूं ॾिठमि, झिरकियुनि खां पोइ वरी शहज़ादियूं ॾिठमि, बसि हाणे त मूंखां विसरनि कोन थी। इन जे करे मुंहिंजा हे हाल थी विया। भेण जो हिनखे ॾिठो, हाणे हिन जी ॻाल्हि बि ॿुधई, हिन जी हालति ॾिसी रोई ॾिनई। हिन खे चई, दादा तूं परेशान न थी, ॻणती न कर, मां दिलि जान सां कोशिशि कंदसि त तुंहिंजो मक़सदु पूरो थिए। मां पंहिंजी जान जी बाज़ी लॻाईंदुसि, मां का न का तरकीब कढंदुसि,
भले मुंहिंजी जान में हली वञे, पर अदा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मुंहिंजी सलाह थी त मुंहिंजी भेनरुनि सां इहा ॻाल्हि न कजांइ। जेकॾहिं न तूं मुंहिंजी भेनरुनि सां इहा ॻाल्हि कई त थी सघे थो त तुंहिंजी पर मुंहिंजी बि जान वञे हली। तंहिंजे करे मुंहिंजी भेनरुनि सां इहा ॻाल्हि न कजां त असांजे वञण खां पोइ इन कमरे में वेही ऐं तो उते इहे शइ ॾिठी आहे। जेकॾहिं बि उहो तोखां पुछनि त तूं इन कमरे में वेही दर खोलियो ई, तूं चइजां त न मां कोन वियो। बाक़ी तोखां पुछनि त भला छा जे करे तूं बीमार आहे, त तूं इहो ई चइजां न त तव्हां वियो हलियो, मां हिते अकेलो हुउसि, तव्हांजो बि यादगीरो पियो थिए, घर ॿार जो बि यादगीरो पियो थिए, बसि इन परेशानी में मतिलबु मूंखां खाइणु पीअणु हर शइ ॾियणु वई हली, मां पाण खे मुंहिंजी हीअ हालति तॾहिं वञी थी आहे। हसन खे हिन जो इहो चयो त हसन उथियो, हिन जे नेड़ ते चुमी ॾिनई। हिन भेण कयो, भाउ कयोसि, ॾाढो ख़ुशि थियो। ईअं सम्झो हाणे ॼण हिन जी परेशानी जेका घबराहट आहे उहा ख़तमु थी वई। हीअ डिॼे पियो त मां हुन सां ॻाल्हि कीअं कयां, पर हाणे जो हुन पक ॾिनसि त ईअं सम्झो जान में जान अची वियसि। हिन भेण खे चए त मूंखे बुख लॻी आहे। उहा उथी पंहिंजी भेनरुनि वटि आई। उन्हनि पुछियोसि त ॾे ख़बर हसन किथे आहे, हसन जो छा आहे? हिन चयईं त वीचारो बीमार आहे, चङा ॾींहं थिया अथसि त कुझु खाधो पीतो ई कोन्हे। छो भला, छाजे करे बीमार थियो आहे? चयईं त इहो सबबु घटि आहे त असां हुन वीचारे खे अकेलो छॾे वियासीं। असां कोन हेॾो सारो महल, उन में हे अकेलो, ईअं सम्झो त हिन जो हिकिड़ो हिकिड़ो ॾींहुं 1000 सालनि वांगुरु पियो गुज़रे। असां हुनखे अकेलो ऐं तनहा सफ़ा छॾे वियासीं, को बि न हुउसि जंहिंसां वेही विंदुर करे, जंहिंसां वेही ॻाल्हाए। असांजी गणती धार, असांजो यादगीरो धार पंहिंजो ख़ानदान छॾे आयो आहे, पंहिंजो घर घाट छॾे आयो आहे, पंहिंजी माउ, उन जो यादगीरो, सो उन में वीचारो परेशान थी ऐं बीमार थी पियो आहे। भेनरुनि खे बि ॼण हिन ते हिन जो इहा ॻाल्हि कयनि त ॼण तरस आयो त बराबरि अकेलो हुयो त बराबरि हिन वीचारे सां इहा हालत थी वई। लश्कर रवानो थी वियो, जेको हिननि खे छॾणु आयो हो, लश्कर रवानो थी वियो। हे सभु हसन वटि आयूं हिननि बि अची ॾिसो हसन खे त हसन सफ़ा असुल ईअं ॼण लाश लॻो पियो आहे। वेठियूं हसन सां उते जेको इन्हनि जशन ते वयूं, जेको कुझु उते ॾिठो न, उहो सॼो हसन सां खे हाल अहिवाल ॿुधायो त उते अहिड़ा मज़ा हुया, हीअं हुयो, हीअं हुयो। हसन खे मानी ॾिननि, हसन मानी खाधी, पर इहो आहे त हसन में उहा चुस्ती न हुई। पूरो महीनो गुज़री वियो, हे हिन जो ख़्यालु बि कनि पियूं, पर हिननि खे त इहा ख़बर न हुई हिन जी बीमारी ॼण अञा वधंदी पई। पर जेका नंढी भेण हुई न, उहा हसन जे हाल खे ॾिसी वीचारी पई रोंदी। हिकिड़े ॾींहुं हिननि शिकार जो इरादो कयो। नंढी भेण खे बि चयनि त तूं असां सां गॾु हल। हुन चयो त अदी जेसि ताईं न मुंहिंजो भाउ चाकू न थींदो, हिन जी बीमारी ख़तमु न थींदी। अॻ ई अकेलाईअ जे करे इहो वीचारो इहो थी वियो आहे, सो मां हिन खे अकेलो नथी छॾे सघां। तव्हां भले वञो, मां हुन वटि तरसंदसि, भला पोइ बि भई ॻाल्हाईंदीमांसि, दिलि त विझराईंदीमांसि। हुननि चयो त सही आहे, तो भाउ कयो अथसि बराबरि, तुंहिंजो भाउ आहे, तूं भले भाउ जो ख़्यालु कर। हे परे शिकार जे लाइ निकितियूं 20 ॾींहंनि जो सामान खणी, 20 ॾींहंनि जो सामान खणी, खाइण पीअण जो या ॿियो सामान, ज़रूरत वारो सामान, उहो 20 ॾींहंनि जो सामान खणी ऐं शिकार ते निकिती। हिन भेण खे, हीअ भेण पाण बि कान वई, हिन भेण खे हसन वटि छॾे ऐं हे वई। हसन खां बि मोकिलाइनि, भेण खां बि मोकिलाइनि, हे रवानियूं थियूं। हे जेॾी महिल महल मां निकितियूं, कुझु टाइम गुज़रियो, हाणे भेण खे यकीन थियो त हे चङो परे निकिरी वई हूंदियूं। आई हसन वटि, हिन खे चयईं त दा हाणे उथ, मूंखे उहा जाइ ॾेखार जिथे तो इहे छोकिरियूं ॾिठियूं। हिन चयो हा, ॾाढो ख़ुशि थियो, ॼण यकीन थियुसि त हाणे मुंहिंजो मतिलबु पूरो थींदो। उथियो पर हे न हली न पियो सघे, उथियो पर हे हली न पियो सघे, थेड़ खाई किरी पियो।
छोकिरी हिन खे सहारो ॾेई पाण सां गॾु उथारियो। आया उन कमरे में, उहो ॾाकण जेका हुई कमरे में, उन तां चढ़ी महल जी छित ते वञी पहुता। जेॾी महिल उते पहुता त हसन हिनखे उहा जाइ, उहा बैठक ऐं पाणी वारो उहो हौज़ ॾेखारियो, जिथे उहो झिरकियूं थी लथियूं ऐं वरी पोइ माण्हू थियूं वरी वञी हौज़ में वेठियूं। भेण चयसि भला ॿुधाए त आयूं कीअं हूं? हसन जेको ॾिठो हो हसन ॿुधाए त उन्हनि में हिकिड़ी जेका हुई ॼण उहा उन्हनि जी सरदार हुई, पर सूंहं में बि उहा सभिनी खां आला हुई। हिन जो पार पता ॾिना हसन हिनखे त उहो सम्झी वई त इहा केरु आहे, ऐं इन छोकिरीअ जे मुंहं जो रंग बि लही वियो। जेॾीमहिल सम्झई त इहा केरु आहे त हिन जे मुंहं जो रंग बि लही वियो। हसन हिन ॾे ॾिठो, हिनखे चई त छो भला तूं छो परेशान थी वई, तुंहिंजे मुंहं जो रंग छो लही वियो, तुंहिंजी हालत छो ईअं थी वई? चई दादा तूं जेकॾहिं पार पता थो ॾींहुं, उन मां सम्झी वियसि त इहा जेका छोकिरी तो तूं चई न, इहा जिननि जे बादशाह, खोड़ बादशाह आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो वॾो बादशाह आहे जिननि जो। मूंखे लॻे थो त इहा उन जी धीउ आहे, जंहिंजी इंसाननि, जिननि, जादूगरनि ऐं खोड़ मुल्कनि ॿेटनि ते उन जिननि जे बादशाह जी हुकूमत आहे। उन वटि वॾो माल दौलत ऐं वॾो लश्कर आहे। असांजो पीउ बि ईअं सम्झो त उन जे नवाबनि मां हिकिड़ो नवाब आहे, उहो अञा वॾो बादशाह आहे। एॾी त हुन वटि फ़ौज आहे, एॾो वॾो मुल्क अथसि, एॾो दौलत अथसि, को बि माण्हू, को बि बादशाह, को बि मुल्क उन सां मुक़ाबिलो नथो करे सघे। इहा छोकिरी उन जी धीउ आहे। एॾो हुनजो मुल्क वॾो आहे जो जेकॾहिं हिकिड़े पासे खां हलिजे त साल पंधु कजे, ऐं उन जे पासे में वॾो हिकिड़ो समुंड आहे, ऐं उते कंहिंजी पहुच न आहे, न इंसाननि जी न जिन जी। उन वटि 25,000 त छोकिरियुनि जो हिकिड़ो लश्कर आहे, जेके तलवार ऐं नेज़ेबाज़ आहिनि, तलवार हलाइण में माहिर नेज़ेबाज़ आहिनि। हिकु अहिड़ी दिलेर आहे जो 1000 बहादुरनि सां मुक़ाबिलो करे। 7 धीअर अथसि, उहे बि बाक़ाइदे पहलवान, उन्हनि खे बि उहे सभु हुनर तलवारनि, नेज़नि वारा, तीरनि वारा सिखियल आहिनि। हुन पंहिंजे मुल्क जो हिकिड़ो हिसो पंहिंजी जेका वॾी धीउ आहे 7 मां, उन खे ॾिनो अथई। ऐं हे जेके तूं चईं थो त हुन सां ॿियूं जेके हुयूं, उहे हुन जे दरबार जा जेके अमीर वज़ीर आहिनि, उन्हनि जूं धीअरूं। ऐं जेके तूं चईं थो त हिननि खे पर हुया झिरकियुनि वांगुरु, इहे बि ईअं सम्झो त हिननि खे जादूगरनि ठाहे ॾिना आहिनि। हाणे मां ॻाल्हि सम्झमि, हाणे जेकॾहिं तूं उन सां शादी करणु थो चाहीं त पोइ हाणे हिते तरस, इन जो करे इंतज़ारु, छो जो हर 14 राति जो इहा हिते ईंदी आहे, हर 14 राति जो हिते ईंदी आहे। असांखे ख़बर आहे, तोखे तॾहिं झलियोसीं। पोइ जॾहिं इहे अचनि तूं लिकी वेही रह, अहिड़ो लिक जीअं हुननि जी तो ते नज़र न पए। जे तो ते नज़र पियनि न त पोइ कंहिंजो बि ख़ैरु न आहे। इहा ॻाल्हि ज़हन में रखी छॾ। पोइ तूं अहिड़ी जाइ ते लिकी वेही रह, उनजो इंतज़ारु कर जो तुंहिंजी नज़र खां बि परे न थियनि। पोइ जॾहिं हू विंझण लाइ पंहिंजा कपिड़ा लाहे ऐं हुन हौज़ में वञनि त तूं उन जेका छोकिरी चईंदो न, उन जे कपिड़नि ते नज़र पंहिंजी रखजांइ। पोइ जीअं हू हौज़ में वञनि त उहे कपिड़ा सुञाणे आस्ते आस्ते वञी उन्हारा उहे कपिड़ा खणजांइ, ॿिए कंहिंजा न खणजांइ।
छो जो कपिड़ा पाए ई पंहिंजे मुल्क वञी सघनि थियूं। जेकॾहिं कपिड़ा तुंहिंजे कब्ज़े में आया न त ईअं सम्झ त उहा छोकिरी बि तुंहिंजे कब्ज़े में अची वई। पर हिकिड़ी ॻाल्हि अथई, उन्हनि जी ॻाल्हि हिन में न अचिजांइ, छो जो हो तोखे लालचियूं बि ॾींदियूं, दाबा बि ॾींदियूं, तंहिंजे करे हुननि जी ॻाल्हि हिन में तोखे नाहे अचणो। जेकॾहिं भुलिजी बि तूं हुननि जी ॻाल्हियुनि में अची कपिड़ा मोटाए ॾिनई न त पंहिंजी जान तां आसिरो पलिजां, पंहिंजी जान तां बासिरो पलिजां, ऐं हो असांजो महल बि तबाह कंदियूं पोइ। ऐं तोखे ॿुधायुमि त असांजो पीउ ईअं सम्झ त हुनजी मातहत नवाब जेके आहिनि, हिकिड़ो मुंहिंजो पीउ, असांजो पीउ बि हुनजो हिकिड़ो नवाब आहे, त हू कावड़ में पलांद में अची थी सघे थो असांजे पीउ खे बि नुक़सानु पहुचाए। तंहिंजे करे केॾो बि चवनी पर कपिड़ा न ॾिजांइ। पोइ जॾहिं न हुन जूं ॿियूं भेनरूं ॾिसंदियूं जेके हिन सां गॾु आयूं आहिनि त तूं कपिड़ा हिनखे वापसि नथो ॾीं, त पोइ उहे हिनखे मजबूर थी अकेलो छॾे हलियूं। जॾहिं हो वञनि पोइ तूं हुन वटि वञिजांइ, हुनखे वञी वारनि खां पकिड़िजांइ, वारनि खां पकिड़े छिकिजांइ। जीअं न तूं वारनि खां छिकींदेसि त हुन वटि जेको जादू आहे न उहो जादू ख़तमु थी वियो, हुनजो जादू ख़तमु थी वियो, उहो तुंहिंजे कंट्रोल में अची वियो। उनखां पोइ परनि वारो जेको लिबास आहे उहो हिफ़ाज़त सां रखिजांइ। जेसि ताईं उहो तो वटि हूंदो न ईअं सम्झो उहा तो वटि क़ैद हूंदी, छो जो बिना उन लिबास जे उहो पंहिंजे मुल्क उॾामी नथी वञी सघे। जॾहिं न पोइ हिनखे तूं पकड़ी पोइ हिनखे खणी पंहिंजे कमरे में हली वञ। हाणे हिनखे पंहिंजी भेण सॼो सम्झाए त ईअं ई तुंहिंजी मुराद पूरी थी वई। हाणे हसन खे कुझु आसिरो थियो, ॻणती कुझु ख़तमु थियसि, वरी लही आया हेठि, आया अची पंहिंजे कमरनि में वेठा। हाणे हसन वेठो पियो ॾींहं घणे, हाणे खाइणु पीअणु थियुसि पर हाणे वेठो पियो ॾींहं घणे। रोज़ु वञे दरवाज़ो खोले वञी उते वेही इंतज़ारु करे, उहो वेठे वेठे सोमहिणी थी वञे त हिन जी भेण हुनजे खाइण पीअण जो सामान खणी अचे, खाए पीए वरी सुम्ही पए। हर रोज़ु हिन जो इहो दस्तूर। तां त नओं चंड बि थियो, चंड जो थियो त हाणे हिननि जो इंतज़ारु करणु लॻो। इंतज़ारु त डेली करे पियो, पर हाणे चंड जो नओं थियो त हाणे ॼण हिन जो इंतज़ारु वेझो पियो थिए। नेठि आख़िर उहो ॾींहुं बि आयो, हे अची ऐं लिकी वेही रहियो। जितां खे हिन ख़्यालु कयो त हिनखे केरु ॾिसी नथो सघे, पर हीउ ओॾहिं ॾिसी सघे। आख़िर उहा महल आई, उहे साॻियूं झिरकियूं अची लथियूं, झिरकियूं अची लथियूं, हर हिकु झिरकी परे परे थी वेही रही। कुझु घड़ी खां पोइ हुननि पंहिंजा कपिड़ा लाथा। हूअ जेका ही उन बि लाथा। हे सभु हौज़ में लथियूं। हे लथियूं हौज़ में। जीअं हे हौज़ में लथियूं, हिन ॾिठो त हाणे बाक़ाइदे हे रांदि में भोग चर्चनि में मशगूल आहिनि। हे उथियो, हे उथियो, आस्ते 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 अलाह साईं बि हिन जी पर्दापोशी कई, कंहिंजी नज़र का न पई, हो पंहिंजे ख़्याल में हूं। हिन अची उन जा कपिड़ा खयां, कपिड़ा खईं, पर कंहिंजी बि हिन ते नज़र न पई। उहो साॻियो पाण में खेॾनि पियो। कपिड़ा खणी हे वरी अची लिकी वेही। नेठि वेंजंदे वेंजंदे पोइ नेठि ॿाहिरि निकिती। ॿाहिरि आयूं, हर हिकु अची पंहिंजो पंहिंजो लिबास चूंडे खयो। हू अॼु आई, उन ॾिठो हिन जो कपिड़ा कोन्हनि। दाहूं करणु लॻी, हुननि ते रोब ताब करणु लॻी। छा थियो आहे? मुंहिंजो लिबास लाइ काॾे वियो? परनि वारो लिबास मुंहिंजो लाइ काॾे वियो?
हुननि जो ॿुधो त हो बि परेशान थी वियो, रोअण पिटण लॻियो, पंहिंजे मुंहं खे धक हणण लॻी। त हाणे बादशाह जी धीअ सां हे थियो आहे, असां मरी वियासीं। ॾिसण में बि केरु कोन पियो अचे, मुंहिंजियूं वेठियूं हुजनि, बिना कपिड़नि जे वञी बि कोन पई सघे, बिना कपिड़नि जे वञी बि कोन पई सघनि। तां त राति थी वई, राति थी वई नेठि। हुननि हिन खे चयो त हाणे असां वञूं थियूं, तूं ॼाण, तुंहिंजो नसीबु ॼाणे, भला हाणे इन में असांजो बि ॾोह कोन्हे को, असां वञूं थियूं। हिन खे हुते महल ते अकेलो, महल जे छित ते अकेलो छॾे हू त उॾामी झिरकियूं थी वयूं। हसन सॼो हे खेल ॾिठो पई। हाणे जो हसन ॾिठो त हो वयूं सभु उॾामी, का ॿी झिरकी आहे ई कान, हीअ अकेली आहे। हिते हसन अञा उथण जी कई त कन ते आवाज़ु आहे त हूअ पई चए त ए शख़्स जेको बि आहीं, जंहिं मुंहिंजा कपिड़ा खयां आहिनि, मां तोखे ईअं सम्झो मिंथ थी कयां त मूंखे पंहिंजा कपिड़ा वापसि ॾे, त मां पंहिंजो पाण ढकियां। हसन हिन जी ॻाल्हि ॿुधी, हसन खे ॼण दिलि में थियो पिए त मां हिन खे कपिड़ा ॾियां, ऐं हसन उथियो तकिड़ो अची उन वटि पातो। पर हुन चयोसि त हिन जी ॻाल्हियुनि में न अचिजांइ, ॻाल्हियुनि में आई त फासी वेंदी। पाण संभाले ऐं हिन खे वारनि खां वधाई, वारनि खां जो छिकियईं त हुन चयोसि वारनि खां छिकींदेसि न त हिन जो जादू ख़तमु थी वेंदो। वारनि खां छिके हिन खे पाण सां गॾु लथो हेठि अची पंहिंजे कमरे में हिन खे वठी आयो। उते हिन खे ॿिया कपिड़ा ॾिनई, ॿिया कपिड़ा ॾिनई, रोए पई, दाहूं पई करे। हसन हिन खे उते कमरे में बंदि करे पंहिंजी भेण जे आयो, अची हिन सां ॻाल्हि कई त पकिड़े आयो हुअसि, कामयाबु थियो आहियां, कमरे में वेठी आहे, रोए थी पई। हाणे छा कयां? हिन जी भेण उथी आई इन कमरे में, आई कमरे में ॾिठई त बराबरि परेशान लॻी वेठी आहे, रोए थी पई। हिन सलाम कयसि। हुन छोकिरी चयसि त शहज़ादी, तव्हां शहज़ादियुनि सां ईअं कंदा आहियो? तोखे ख़बर नाहे त मुंहिंजो पीउ केॾो वॾो बादशाह हुआ? तमामु जिन, जेके जिननि जा बादशाह आहिनि, मुंहिंजे पीउ खां डिॼंदा आहिनि, मुंहिंजे पीउ जो दाबो मञींदा आहिनि। अलाए त केतिरा जादूगर, हकीम, शैतान, देव मुंहिंजे पीउ वटि आहिनि, जो उन्हनि जे अॻियां कंहिंजो ज़ोर ई न हले। एॾी त हुनजी रहत आहे जो ख़ुदा खां सवाइ कंहिंखे ॼाण नाहे त केतिरी हिन जी रहत आहे। हे इंसानु हिते कीअं आयो? हे हिते इंसानु कीअं आयो? हसन जी भेण चयसि त हे वॾो इख़लाक़ वारो आहे, हिन जी का बदनियत नाहे, हिन तोखे ॾिठो आहे, उन खां पोइ हिन जो आराम फिटी विया। हिन खे सॼो किसो ॿुधाई त तव्हांखे हिन कीअं ॾिठो, अॻे महीने कीअं ॾिठो हुई, उन खां पोइ हिन सां छा हालत थी आहे, सॼो हिन खे किसो ॿुधाई। हाणे जो हुन वीचारी इहे ॻाल्हियूं ॿुधियूं त हाणे ईअं सम्झो त हिनखे पंहिंजी आज़ादीअ जी उमेद ई ख़तमु थी वई, त माना हाणे त हे त मूंखे छॾींदो ई कोन।
हसन जी भेण उथी पंहिंजे कपिड़नि मां हिकिड़ी भली शाही पोशाक खणी आई, अची उहा हिनखे ॾिनई त हीअ पाए। हिन जे लाइ मानी खणी आई, पाण बि वेही हिन सां गॾु खाइण लॻी। छोकिरी चई कुझु रोअणु बंदि कयो। हसन जी भेण हिन सां ॾाढी नरमीअ सां ॻाल्हाए पई, मिठड़ो मिठड़ो ॻाल्हाएसि पई। हसन जी पारत करेसि पई त तूं हिनखे ॾिस, त तूं हिन खां नफ़रत न कर, तूं हिनखे ॾिस त। पर छोकिरी वरी बि रोई। पर हिते छोकिरी खे पक थी वई त मां हाणे फासी वई आहियां, हितां छुटकारो मुंहिंजो मुमकिन न आहे। नेठि हिन हसन जी भेण खे चयो त शहज़ादी, जेकॾहिं हिन मुंहिंजी क़िस्मत में इहो लिखियलु आहे त मां हिते परदेस में हुजां, पंहिंजे वतन ख़ानदान वारनि ऐं पंहिंजे भेनरुनि खे छॾियां, त बसि पोइ सब्र करणु बहितर आहे, सब्र करणु बहितर आहे। हाणे माना ईअं सम्झो हुन मञियो त रोअण सां त को मसइलो हल थींदो ई कोन्हे, छुटकारो बि कोन्हे, बसि सब्र ई करिणो आहे। हसन जी भेण इन जे लाइ हिकिड़ो अलॻि कमिरो ख़ाली करायो, ॾाढो सिंगारियल बाक़ाइदे, हिनखे उते विहारे, उन सां उते वेही आई, इन सां कचहरी बि करे पई, हिनखे सम्झाए बि पई, तव्हां त उहा मञी वई, तव्हां त उहा मञे पई। हाणे हसन जी भेण उथी वरी हसन ॾे आई, हिनखे चई त हाणे तूं वञ कमरे में, मां हुनखे सभु सम्झायो आहे ऐं हुन उहा राज़ी बि थी आहे, तूं हाणे वञ कमरे में। हसन आयो कमरे में। हसन चयसि मां तोखे रुॻो इन जे लाइ क़ाबू कयो आहे त ईअं सम्झो मां क़यामत ताईं तुंहिंजो ग़ुलाम रहंदो, ऐं हे मुंहिंजी भेण जेका आहे न, इहा ईअं सम्झो त इहा तुंहिंजी बानी हूंदी, ऐं मां चाहियां थो त तोसां मां निकाह कयां, पोइ असां ॿई था हलूं बगदाद में हली रहूं, मां उते तुंहिंजे लाइ ग़ुलाम ख़रीद कंदुसि, बानियूं ख़रीद कंदुसि। मुंहिंजी माउ तमामु भली औरत आहे, उहा तुंहिंजी ख़िदमत कंदी। असांजो मुल्क ॾाढो भलो आहे, उते अहिड़ो जेको कुझु आहे न उहो तव्हांजे मुल्क में बि न आहे, उतां जा माण्हू बि भला आहिनि, सुठा माण्हू आहिनि। माना अहिड़े क़िस्म जूं हिन सां ॻाल्हियूं करे हिन जी दिलि बहलाए पई। ईअं ओचितो महल जो दरवाज़ो खड़कियो, हे ॻाल्हाइनि पिया, महल जो दरवाज़ो खड़कियो। हसन निकितो ॿाहिरि, ॾिसे त उहे जेके छोकिरियूं शिकार ते वयूं उहे मोटी आयूं। ॾिठई, ख़ुशि थियो, ठीकारीन, लथियूं घोड़नि था, महल में अंदरि आयूं, पंहिंजे पंहिंजे कमरनि में वई। जेको शिकार कयो हुन, जेको शिकार करे आया जानवरनि जो, उन्हनि मां कुझु हिसो हिननि ज़बह कयो, बाक़ी ॿियो महल में रखियो। हसन उहे जानवर ज़बह करे पियो, हे खेॾनि पई, ख़ुशि पई थियनि। उन खां पोइ वरी खाधो पचाइण में लॻी वई। हसन उथियो, हर हिकु भेण त पंहिंजी हुयसि, बाक़ी हे जेके ॿियूं हुयूं हर हिक जे नेड़ ते चुमी पियो ॾे, हर हिक जे नेड़ ते चुमी पियो ॾे। हाणे हूअ जो हिनखे भेण चवंदी, भाउ चवंदी हुई त हे वरी हिनखे भाई चवंदी हुयूं, पर हूअ माना हिन जो घणो ख़्यालु कंदी हुई। ऐं हसन जो हिन महिल हिननि हर हिक जे नेड़ ते चुमी ॾिनी त चइनि अदा ख़ैर त आहे, तूं असां सां हेॾी मोहबत पियो थो करीं। त हसन रोअण लॻो, अदा ख़ैर त आहे, रोई पियो थो, हे असां केॾो ख़ुशीअ सां हिते मोटी आयासीं शिकार करे, ऐं तूं रोई थो त ईअं सम्झणु असांजी ख़ुशी ख़तमु थी वई। अलाए तोखे पंहिंजी माउ यादि आई आहे, पंहिंजो मुल्क यादि आयो थी,
भला जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त तयारु थी त तोखे असां पंहिंजे मुल्क छॾे अचूं। हिन चयो त मां तव्हां खां जुदा थियणु नथो चाहियां। भला असां मां का तोखे तकलीफ़ पई आहे छा? असां मां का तोखे तकलीफ़ आहे? तकलीफ़ अथई त उहा ॿुधाए। हसन चयो त हाणे हिननि सां जी ॻाल्हि कंदुसि त थी सघे थो नाराज़ न थियनि। हिते हिन जी भेण जेका हुई जंहिं हिन खे असुलु भाउ कयो हो, उहा उथी हिननि खे चई त अॼु तव्हां परेशान न थियो, हिन हिकिड़ी उॾामंदड़ झिरकी पकड़ी आहे। झिरकी पकड़ी अथई, सो हाणे हे चाहे थो त हिन झिरकीअ खे हेराइण में तव्हां हिन जी मदद कयो। अदा हाणे इहा बि का ॻाल्हि आहे, तूं असांजो भाउ जीअं चयो, पर ॻाल्हि सही कर। झिरकीअ जे करे तूं परेशान आहे, पंहिंजी ॻाल्हि सही कर, असां खां लिकाए न। हिन पंहिंजी भेण खे चयो त मूंखे लॼ थी थिए, शर्म थो अचे, मां हिननि सां ॻाल्हि नथो कयां, तूं हिननि सां मुंहिंजी सही आहे ॻाल्हि कर। मां हिननि सां ॻाल्हि नथो करे सघां, तूं हिननि सां इहा सॼी ॻाल्हि कर। हाणे भेण, छो जो लिकाइण जो त टाइम गुज़री वियो, हाणे भेण हिन सभिनी खे भेनरुनि खे ॿुधायो दादी असां जॾहिं हितां वयूंसीं, हिनखे अकेलो छॾे वयूंसीं, चाबियूं बि ॾेई वयूं थिएसि, पोइ हे वीचारो ज़ाहिर आहे इंसानु अकेलो अकेलो त वीचारो परेशान पियो थिए। हिकु ॾींहुं त कोन असां खां ज़ाहिर आहे त इंसानु आहे, हिन जो अकुलु घटि आहे। पोइ हे वीचारो जॾहिं हिन ईअं परेशान थियो त जंहिं कमरे खां असां हिनखे झलियोसीं न, हे उन कमिरो खोले ऐं वञी छित ते चढ़ी वियो। हिनखे उते मज़ो अची वियो, हिन उते ॾिठो त 10 झिरकियूं आयूं अची उते लथियूं, वरी हाउज़ ते अची वेठियूं। उन 10 झिरकियुनि में बि हिन ॾिठो त हिकिड़ी झिरकी जेका 10 झिरकियुनि में ॾाढी सुहिणी, उहा सभिनी खे चोंबू पई हणे, पर कंहिंखे मजाल न हुई त वरी जवाब में हिनखे चोंबण चकोण। उन खां पोइ वञी वेठियूं, पोशाक जो लाथनि त छोकिरियूं थी वयूं, वञी वेठियूं। उते वेंझण में पोइ जेका वॾी छोकिरी हुई त हुननि खे परे पई करे, गोता पई ॾियारेनि, पर केरु बि हुनखे हथु न पियो लॻाए सघे। हे ॾिसे पियो तव्हां त 3 जो वक़्तु थी वियो, मतिलबु हिन जो सॼो किसो हिननि खे ॿुधायो। सॼो किसो हिननि खे ॿुधायो। सो हाणे हिन उहा जेका वॾी झिरकी हुई न, उन वॾी झिरकीअ जा कपिड़ा लिकाया अथई, छो जो हिनखे ख़बर पई त हीअ इन खां सवाइ उॾामी न सघंदी। हाणे हिन उन छोकिरीअ खे उन जा कपिड़ा जो लिकाई त हाणे उन छोकिरीअ खे हीअ पंहिंजे कमरे में वठी आयो। भेनरुनि पुछियुसि त भला किथे आयो आहे? ये फलाणे कमरे में। अदी भला कीअं आहे? पाण खां हिन भेण खां पई पुछनि। हिन चयो त हा बराबरि, जहिड़ी तारीफ़ कजे त घटि आहे, अहिड़ी सुहिणी आहे। अदी हल भला असांखे बि ॾेखार। हसन बि हलियो, आया उन कमरे वटि, अची कमिरो खोलियुनि जंहिंमें शहज़ादी हुई। सभु कमरे में आया, सभिनी ॾिठो त बराबरि जहिड़ी ॻाल्हि हीअ करे थी या हसन ॻाल्हि करे थो त उहा घटि आहे, बराबरि हिन जी सूंहं वधीक आहे। हिननि बि अची हुनखे हसन जी पारत कई।